सतनाम साखी। जय श्री झूलेलाल। सिंधी समाचार राजस्थान में तव्हांजो स्वागत आहे। अॼु पाण ॻाल्हि कंदासीं पंहिंजे सिंधी समाचार राजस्थान ते तमामु न वधीक फ़ोन ऐं मैसेज आया आहिनि कि पंहिंजूं जेके भेनरूं आहिनि, भाउर आहिनि, माताऊं, युवा भेनरूं, नुंहरूं जेके ॾस पंध धागनि में जेके उलझनि पिया, जेके पंहिंजूं परेशानियूं खणी बाबानि वटि वञनि पिया, त इहो ॾाढो गंभीर ऐं चर्चा जो विषय आहे। त अचो पाण गॾिजी इन गंभीर विषय ते चर्चा करूं। हिन चैनल जे माध्यम सां असां तव्हांखे जादू, टोना, टोटका, धागा, ॾस पंध ही सभु हिकु दुकानदारी जो कमु आहे। ही सभु पंहिंजी दुकान पंहिंजे हिसाब सां खोले वेठा आहिनि। जेतिरो जेको भय में हूंदो, जेतिरो जेको डप में हूंदो, उन्हनि जी दुकानदारी ओतिरी तगड़ी ऐं तेज हलंदी। पंहिंजूं माताऊं, भेनरूं, हेतरियूं, हुननि खे ख़बर आहे कि हीअ भेण मुंहिंजे जाल में ईंदी, ही भाउ मुंहिंजे कब्जे में ईंदो, त हुननि जी दुकानदारी तव्हां डप जी वजह सां हलाए रहिया आहियो। पाण जेॾी महिल कंहिं वटि वेंदा आहियूं कि ॾस पंध लाइ पाण पुछणु वेंदा आहियूं, उन्हनि वटि तमामु वधीक बिल्डिंगूं आहिनि, उन्हनि वटि ॿ टे गाॾियूं बीठियूं आहिनि। अगरि पुछण सां, धागे सां, तावीज़ सां, कुझु खाराइण सां पाण सभु पाए सघूं था ऐं सभिनि जो एतिरो भलो थी सघे थो, त हू ख़ुदि जो केतिरो भलो करे सघनि था। हिकु बार ख़ाली वीचार कजो, हिकु बार इहा ॻाल्हि सोचजो त हू पैसे वारा धणी छो नथा ठही सघनि, हू पंहिंजे घर जो, कुल जो, परिवार जो कल्याण ख़ुदि छो नथा करे सघनि, हू ख़ुदि केतिरा परेशानियुनि में आहिनि। तव्हां वीचार कजो उन्हनि जी माली हालत कीअं आहे। आए दिन पाण टीवी ते बाबाउनि खे ॾिसंदा आहियूं, कुझु ग़लति तरीक़े सां हू पकड़िया वेंदा आहिनि। कई बार उन वटि ॾिसंदा आहियूं माताऊं भेनरूं घणियूं हूंदियूं आहिनि। वधीक करे तव्हां कॾहिं बि ॾिसंदा माताऊं भेनरूं कई बार पंहिंजूं माताऊं पंहिंजी नुंहरुनि खे, पंहिंजी धीअरुनि खे वठी करे उन्हनि जे अॻियां वेंदियूं आहिनि। हुननि जूं कहिड़ियूं भावनाऊं, कहिड़ी सोच, कहिड़ी वीचार हू पाण अक्सर अख़बार में, क्राइम पेट्रोल ते सभु जॻह ॾिसणु मिलंदो आहे। कॾहिं कॾहिं हू इन तरीक़े सां व्यवहार कंदा आहिनि, पाण पंहिंजो सोन मीन तक लाए ॾेई रखंदा आहियूं। पाण पंहिंजे घर जूं केतिरियूं क़ीमती शयूं उन्हनि खे वञी करे उन्हनि जे पेरनि में रखंदा आहियूं। मञूं था तकलीफ़ूं ईंदियूं आहिनि, मञूं था पैसे जी तकलीफ़ आहे, कॾहिं धंधो नथो हले, कॾहिं को ॿार नथो ॼमे, पर किथे न किथे पाण खे पंहिंजे झूलण मथां, पंहिंजे झूलेलाल साईं मथां पंहिंजो विश्वास उथी रहियो आहे। एतिरी ताक़त अगरि उन धागे में आहे, एतिरी ताक़त उन खाराइण जी मिठाई ऐं खाधे में, उन तावीज़ में आहे, त पंहिंजे झूलेलाल साईं में ओतिरो ताक़त, विश्वास न आहे, ओतिरो उन जे अंदरि पंहिंजो भरोसो न आहे। तॾहिं पाण खे पंहिंजे झूलण मथां जेतिरो भरोसो, विश्वास अगरि रहियो ऐं कंदासीं ऐं रखंदासीं, त पंहिंजा कम, पंहिंजो ॿेड़ी वारो पाणखे ॿेड़ी जीअं तारे छॾंदो। पंहिंजा कम कीअं थींदा पाण खे ख़बर न पवंदी, पर उन लाइ करे पाण खे हर जुमे ते पाण अखो पाईंदा आहियूं। पाण अखो पायूं हर जुमे ते 40 अखा पाए ॾिसूं कीअं न पंहिंजूं मुरादूं पूरियूं थियूं थियनि। ॿियो पाण चंड ते बहिराणा साहिबु खणाईंदा आहियूं, त पाण जोत ॿारूं, बहिराणा साहिबु घुरायूं ऐं हर जुमे ते पाण अखो पायूं। इहे 40 ॾींहं करे त ॾिसो, पंहिंजो घर, पंहिंजो परिवार, पंहिंजे घर में ख़ुशहाली, हरियाली, सभु इच्छाऊं जेके पाण जादू, टोणा, टोटकनि में फासूं पिया,
जादू डो टोना टोटका अगरि इन में ताक़त आहे त उहे बाबा उहे जेके पाण जे वटि वञूं पिया उहे तमामु करोड़पति अरबपति हुजनि वा उन्हनि जूं सभु इच्छाऊं मुरादूं पूरियूं थियूं आहिनि न त पाण सभिनि खे गॾिजी करे हिकु संकल्प खणणु खपिजे कि हाणे खां पाण खे बाबाउनि वटि नुंहरूं धीअरुनि खे न वञिणो आहे, युवा वर्ग खे न वञिणो आहे। ताक़त आहे, शक्ति आहे, विश्वास हुजे त पाण खे सिर्फ़ु पंहिंजे झूलण झूलेलाल साईं मथां विश्वास रखणु खपिजे। पाण खे पंहिंजे झूलेलाल साईं मथां विश्वास हूंदो त पंहिंजूं सभु इच्छाऊं मुरादूं पूरियूं थींदियूं। सिंधी समाचार राजस्थान जे माध्यम सां भेनरुनि खे, माताउनि खे, नुंहरुनि धीअरुनि ऐं युवा भाउरनि खे हिकु विनती आहे कि पाण खे हाणे जादू टोना टोटका डो तांत्रिक वटि कहिड़े बि पाण खे न वञिणो आहे, छो कि पंहिंजी सुरक्षा पंहिंजे हथ में आहे, पंहिंजे घर जी रक्षा पंहिंजे हथ में आहे। त इन्हनि तावीज़नि में धागनि में अहिड़ो हुजे चमत्कार त हू ख़ुदि जे जीवन में कनि, पर अहिड़ी ॻाल्हि न आहे। विश्वास, भरोसो ऐं ताक़त आहे त इहा असांजे झूलेलाल साईं में ताक़त आहे। झूलण ते भरोसो रखिणो आहे, जेको पंहिंजो बेड़ो पार कंदो, पंहिंजी नैया पार लॻाईंदो। त सावधान रहूं, सतर्क रहूं, पाण इहे तांत्रिकनि में न फासूं।